इबरत न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख। वफ़ाक़ी हुकूमत पारां 19 रुपया 95 पैसो पेट्रोल जे क़ीमत में इज़ाफ़ो करे पूरे पाकिस्तान जी आवाम ते हिकिड़ो नयो बम फिटी करे छॾियो आहे। मां सखर जे हिकिड़े पेट्रोल पंप ते मौजूदु आहियां। अचो त हिते नाज़रीन सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो चवणु छा आहे। हे पेट्रोल जा रेट 20 रुपया वधाए छॾिया आहिनि हुकूमत वरी। असांखे इहो मंज़ूर न आहे। असांखे पुराणे रेट में पेट्रोल खपे, न त असां बुख मरी वेंदासीं। असांखे खाइण लाइ बच्चनि जा पेट भरण लाइ पैसा न आहिनि। हाणे पेट्रोल भरायूं या ॿारनि खे मानी खारायूं या घर हलायूं। असां हुकूमत सां रिक्वेस्ट था कयूं त असांखे पुराणे रेट में पेट्रोल ॾियो, इहो महिरबानी कयो। अदा महंगाई एतिरी थी वई आहे, माण्हुनि खे मजबूर करे छॾियो आहे। 19 रुपया पेट्रोल जे मथां चाढ़े छॾिया आहिनि। पैसेंजर को किरायो घुरो थो, पैसेंजर विड़े थो। छा कयूं? माण्हू चोरी चकारी न कंदो त बाक़ी काॾे वेंदो? माण्हुनि खे पाण खे मजबूर था करनि की चोरी कयो, डाका धारियो। ॿियो छा करे? या पेट्रोल वारनि खे ॾियूं या मालिकनि खे ॾियूं या असां पंहिंजे ॿारनि जो पेट भरियूं? असां पाण मजबूर लॻा पियूं, काॾे वञूं? हिन मुल्क त सफ़ा तबाही बर्बादी करे छॾी। अटो ॾिसो त 150 रुपया किलो, दाल ॾिसो त हो महांगो। छा खाऊं, छा पंहिंजे ॿारनि खे खारायूं? असां त मरी वियूं रक्शो हलाए करे। हुकूमत सां इहा अपील कयूं था बाक़ी जेको बि थी सघे अटो सस्तो कयो, पेट्रोल सस्तो कयो त असांखे रिफेट मिले। असां पंहिंजे ॿारनि खे सही तालीम ॾेई सघूं। न त असां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾेई सघूं था, न कुझु और ॾेई सघूं था। छा कयूं? पोइ ॿार बि इहे कंदा, चोरी चकारी कंदा, असां बि चोरी चकारी ते हिली वेंदा। ॿियो छा कंदा? काल्ह पूरी करे सघंदा। नंढा ॿार आहिनि, असांजा पाले ई नथा सघूं। का किराया भरींदा रक्षनि जा त ॿीण ते था लॻनि। वञूं त काॾे वञूं? हुकूमत असांखे मुस्तरद था कयूं, असांखे न खपे इहो। अपील इहा कयूं त असांखे मुस्तरद करे, असांखे नथो खपे 19 रुपया। काल्ह पूरी कंदासीं, ॿार पाले नथा सघूं। सखर जी आवाम जी तव्हां तासुरात ॿुधिया त हिन पेट्रोल जी नई क़ीमतुनि खे सखर जी आवाम मुस्तरद करे छॾियो आहे। सखर जी आवाम जो चवणु आहे हुकूमत सां त इहो पेट्रोल जी जेकी क़ीमत में इज़ाफ़ो कयो आहे, इन्हनि खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। पुराणी क़ीमतुनि में असांखे पेट्रोल ॾिनो वञे त असां जीअं सुख जो साह वठी सघूं। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।